ॾियनि था। अॼु उन शिस्त जो आगाज़ करियूं था। सभ खां पहिरियों सुवाल जेको मुंहिंजे हथ में आहे उहो असांजे दोस्त शफ़क़त हुसैन जमाली साहब बखर जमाली खां, अबू बकर समू साहब इस्लाम कोट खां ऐं मुमताज़ अली साहब लाड़काणू खां पुछियो आहे। संदन सवाल आहे त औरत खे रोज़े जी हालत में हैज़ अची वियो त छा संदसि रोज़ो बरक़रार रहंदो? अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अम्मा बाद। दोस्त सुवाल कयो आहे त जेकॾहिं औरत रोज़े जी हालत में आहे ऐं उनखे रोज़े दौरान हैज़ अची वञे त आया उनजो रोज़ो बरक़रार रहंदो या भॼी पवंदो? उनजो जवाबु ही आहे त पूरी उम्मत जो इन ॻाल्हि ते इजमा आहे। जी इमाम नववी, इमाम इब्न हज़म, इब्न क़ुदामा, इब्न तैमिया इन इजमा खे नक़ल कयो आहे त जेकॾहिं रोज़े दौरान औरत खे हैज़ अची वञे उनजो रोज़ो ख़तमु थी वेंदो, भले इफ़्तार खां 5 मिंट अॻु में छो न हुजे। इफ़्तारी जो टाइम आहे बिलफ़र्ज़ 7 बजे, हुनखे 7 में 5 मिंट घटि जेकॾहिं हैज़ अची वियो रोज़ो हुनजो फ़ासिद थी वियो। हाणे रमज़ान खां पोइ उन ई रोज़े खे मोटाए रखंदी, उनजी क़ज़ा ॾींदी। अलबत्ता हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो, बिलफ़र्ज़ औरत खे ॾींहं जे पहिरीं हिस्से में हैज़ अची वियो, रोज़ो त भॼी पियो, आया हाणे औरत उन खां पोइ खाए ऐं पीए या न? के उलमा चवनि था त उनखे खाइण ऐं पीअण न घुरिजे, लेकिन उन्हनि जो कौल मर्जू आहे। जमहूर उलमा जो कौल आहे त खाई ऐं पी सघे थी, छो त जॾहिं रोज़ो ई कोन रहियो त हाणे इहा पाबंदी लॻाइण त बाबा खाए न पीए, इहा ॻाल्हि त सेंस खां ॿाहिरि आहे न। तंहिंजे करे रोज़ो भॼी पियो, उन खां पोइ खाई ऐं पी सघे थी ऐं इहो रोज़ो उनखे रमज़ान खां पोइ मोटाए रखिणो आहे।